मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, जंहिंमहिल तव्हां दादा सां वेहंदा हुयो कचहरी करणु ॻाल्हियूं करणु, मां पहिरियों पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधाईंदीमांव। मूंखे उन्हनि क्लियरली ॿुधायो कि इंडियन गवर्नमेंट जे पारां जेके नेशनल फिल्म अवॉर्ड्स थींदा आहिनि उन में रीजनल मूवीज़ लाइ हिकिड़ी कैटेगरी हूंदी आहे ऐं उन्हनि खे काफ़ी दुख थींदो आहे मदन दादा खे कि असांखे उन में रिप्रेज़ेंटेशन कान्हे। ऐं जंहिंमहिल मां सिंधी सिनेमा ते रिसर्च चालू कई, दादा सां खोड़ कलाक वेही करे ॻाल्हियूं कंदियूं, त उन्हनि मां इहा ॻाल्हि उन्हनि मूंखे ॿुधायो ऐं चयो हुयूं कि प्लीज़ इन सिचुएशन खे असांखे चेंज करिणो आहे। अहिड़ी तरह दादा जा ॿिया कहिड़ा रिग्रेट्स हुया कि उन्हनि खे ख़ुशी न मिलंदी हुई कि इहे ॻाल्हियूं न थियूं आहिनि या सेंट्रल गवर्नमेंट जे पारां या स्टेट गवर्नमेंट जे पारां, तव्हां सां उन्हनि छा शेयर कयो, कहिड़ियूं ॻाल्हियूं? हा, ॾिसो पुट, इन जे बैकग्राउंड में मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो मिंट वधीक ॾियो ॻाल्हाइण जे लाइ। सिंधी माण्हुनि जे लाइ रिचर्ड बर्टन हिकिड़ो किताबु लिखियो आहे, सिंध द अनहैप्पी वैली। हा, सिंध द अनहैप्पी वैली। सिंध हैज़ प्लेड अ मेजर रोल इन फ्रीडम मूवमेंट। आज़ादी जी जिदोजहद, आज़ादी जी लड़ाई 1857 खां न, पर सिंध में 1843 खां शुरू थी आहे, जॾहिं मियाणीअ जे मैदान ते ओपन असां बैटल फील्ड में वार विड़ी आहे अंग्रेज़नि सां। ऑफ कोर्स वी वर बीइंग डिफीटेड इन दोज़ टाइम्स बिकॉज दे वर नॉट हैविंग मॉडर्न आर्म्स एंड एम्यूनिशन्स। पर असांखे भोगणो पियो आहे जेका 104 साल जिदोजहद हली आहे, जंहिंजी डॉक्यूमेंटेशन जे लाइ महाराष्ट्र गवर्नमेंट जो गज़ेट डिपार्टमेंट हिकिड़ो किताबु छापियो आहे, रोल ऑफ सिंध इन नॉन कोऑपरेशन मूवमेंट। त गांधीअ जी सिर्फ़ु नॉन कोऑपरेशन मूवमेंट में पराई गवर्नमेंट महाराष्ट्र जी उहा थी चवे, डॉक्यूमेंटेशन थी करे ॾे गज़ेट डिपार्टमेंट 200 पेजिस में छापे थी ॾे त सिंध सिर्फ़ु नॉन कोऑपरेशन मूवमेंट में एॾो वॾो रोल प्ले कयो आहे। त सम्झी था सघूं त 1843 खां 47 ताईं 104 साल केॾी वॾी मूवमेंट हली आहे। पर थियो छा, जॾहिं आज़ादीअ जो सचुपचु उहो मौक़ो थो अचे, उहा गिफ्ट मिलण वारी आहे, उहा बेनिफिट थो मिले असांखे, त हिकिड़ी अकेली सिंध आहे जेका सॼी जी सॼी सारी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जे हिसे में थी अचे, ऐं असांजा लीडर हिते अची कसम था खणनि एग्रीकल्चर मिनिस्टर जा। ऐं जेका पोज़ीशन अॼु असांजी सोनिया गांधीअ खे आहे, इंडियन नेशनल कांग्रेस जी चीफ आहे, उहा पोज़ीशन उन महिल आचार्य कृपलाणी खे, हिकिड़े सिंध जे हिकिड़े सिंधी हिंदुअ खे ई, सिंध जो सिंधी हिंदू इंडियन नेशनल कांग्रेस जो चीफ आहे, प्रेसिडेंट आहे, ऐं फ़ैसिला था थियनि सॼे जी सॼी सिंध जेका आहे सा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सॾाईंदी। जॾहिं त सिंधी हिंदुअ खे उन ई धरतीअ ते सिर्फ़ु 712 में लॾ पलाण न करणी पई आहे। पर कलोहणनि जे दौर में उहे ज़मींदार दे वर नॉट बीइंग अलाउड टू राइड ऑन हार्स, गॾ ते उन्हनि खे सफ़र। त सिंधियुनि खे इहो तारीख़ी बैकग्राउंड, इहो तारीख़ी पस मंज़र आहे, त असांखे सफ़र करिणो ई पियो आहे। जेका शइ ॾिसो, सिंधी इज़ वन ऑफ द नेशनल लैंग्वेजिस ऑफ इंडिया, रिकग्नाइज़्ड ऑन 10th April 1967। एवरी वन इज़ अवेयर ऑफ दीज फैक्ट्स। त छो न भला जेकॾहिं संस्कृत जे प्रोटेक्शन जे लाइ, जेकॾहिं उर्दूअ जे प्रोटेक्शन जे लाइ सेंट्रल गवर्नमेंट बजट पंहिंजा ॾिए थी, त छो न सिंधीअ जे प्रोटेक्शन जे लाइ, सिंधीअ जे प्रमोशन जे लाइ सेंट्रल गवर्नमेंट पंहिंजो ज़िम्मो खणे न। पर असां उहो सभु कुझु वठी न सघिया आहियूं। ऐं न त असां में, मां बिल्कुलु, मां त कैमरा जे साम्हूं थो चवां, असां में पंहिंजी ॿोलीअ जे लाइ एतिरी वफ़ादारी न आहे शायदि, तंहिंजे करे त असांखे सिंध छॾणी पई न, भला छो छॾीसीं? त मदन खे इहो ॾाढो वॾो रिग्रेट रहियो त जॾहिं नेशनल फोरम में रीजनल फिल्म्स खे प्रमोशन जे लाइ फाइनेंशियल असिस्टेंस थी मिले, अवार्ड्स था मिलनि, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तव्हां कहिड़ी बि मराठी फिल्म ठाहियो, अनाउंस कयो 10 lakhs विल बी एक्सटेंडेड बाय गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टू दैट प्रोडक्शन कंपनी। त जेकॾहिं मराठी जी प्रोडक्शन जे लाइ गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपया थी ॾिए, गुजरात में गुजराती फिल्मुनि खे थो मिले, ॿियनि हंधनि ते ॿियनि रीजनल फिल्म्स खे थो मिले, त आख़िर सिंधीअ जो ज़िम्मो त नेशनल गवर्नमेंट ते वेंदो न पुट, सेंट्रल गवर्नमेंट ते वेंदो न। हा, असांखे रीजन न आहे। या त वरी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र खे या गवर्नमेंट ऑफ गुजरात खे थोरो वधीक ब्रॉड माइंडेड थी करे हिननि खे ख़बर आहे त सिंधीज़ जो हेडक्वार्टर उल्हासनगर आहे, सिंधीज़ मेजॉरिटीअ में रहनि था या त महाराष्ट्र में या त गुजरात में,
या त इहे ॿई गवर्नमेंट्स थोरो वधीक ब्रॉड माइंडेड थी करे ऐं ॿिन्ही हंधनि ते सिंधियुनि जो दबदबो आहे। फाइनेंशियल कैपिटल आहे सॼी हिंदुस्तान जो बॉम्बे, ऐं बॉम्बे में इलेक्ट्रिकल में, टेक्सटाइल में कहिड़ी फील्ड आहे जंहिंमें सिंधियुनि जो रोल न आहे। त जेकॾहिं असां गवर्नमेंट खे रेवेन्यूज़ बि ॾियूं था त भला जेकॾहिं असांजी ॿोलीअ जे लाइ, असांजे कल्चर जी प्रमोशन जे लाइ गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या गुजरात खां कुझु मिलियो त का वॾी ॻाल्हि न आहे, इहो मिलण ई खपे। त दादा मदन जुमाणीअ खे इहो बिल्कुलु आख़िर ताईं रहियो त जेकॾहिं असांखे प्रोटेक्शन मिले हा, सपोर्ट एक्सटेंडेड कई वञे हा महाराष्ट्र खां, गुजरात खां या सेंट्रल गवर्नमेंट खां, त शायदि असां वधीक ॿिया मदद पैदा करे सघूं। तव्हां सां कहिड़ा रिग्रेट्स शेयर कयो? मां जेको मदन जी खे सुञाणा त जीअं तव्हां चओ था पिया हिननि खे रिग्रेट्स आहे कि असांखे जेकी सपोर्ट मिलणु खपे गवर्नमेंट खां उहा नथी मिले, पर जेतिरो वेझराईअ तां मूं हिननि खे ॾिठो त मूंखे लॻो त हिननि जो ठीकु आहे, ही वॉज अ डेट टाइप ऑफ अ पर्सन कि रिग्रेट्स सां हूंदे बि उन्हनि रिग्रेट्स खे पासीरो रखी करे हुननि हमेशह ईअं सोचियो कि जेकी असीं करे सघूं था, जेकी असांजे वस में आहे उहो कंदासीं ऐं कंदा रहिया पछाड़ीअ ताईं। त रिग्रेट हूंदे बि हू उन तरीक़े जा इंसान आहे कि उन्हनि खे इहो विश्वास हो कि ठीकु आहे, न मिलिया न, असीं जेकी करे सघूं था, जेकी असांजे हथ में आहे, असांखे उहो करणु खपे, उन में विश्वास रखंदा हुआ। मां इन ॻाल्हि सां, शोभा जी इन ॻाल्हि सां सहमत आहियां, पर हुनखे किन ॻाल्हियुनि जे लाइ सोचण वक़्तु दुख ज़रूरु थींदो हो। पहिरियों जेको जॾहिं बि मां हिन सां ॻाल्हायो, राति जो जाॻियुसि, मूंखे पहिरियों मूंखे जेको हुन जे ॻाल्हाइण मां महसूसु थियो हो त भई असांजा सिंधी फिल्म इंडस्ट्रीज़ में हेतिरा वॾा फिनांसर्स, डायरेक्टर्स, एक्टर्स आहिनि, उन्हनि जो हेॾो वॾो दबदबो आहे त घटि में घटि उन्हनि खे सिंधी फिल्मुनि ठाहिण जी जुरियत करणु खपे, जेका हू जुरियत कोन था कनि। अलबत् ठीकु आहे, सतराम रोड़ा जेको आहे सो हल त भॼी हलूं ठाहिण जी जुरियत कई ऐं उहा कामयाबु बि वई। त हुन जो चवणु हो त उन्हनि खे बि, ॿियनि खे बि इन फिल्म जे कामयाबीअ खां पोइ घटि में घटि जेके सिंधी फिल्मूं जंहिंजे ज़रिए असीं चाहियूं था त असां पंहिंजे ॿोलीअ जो, सकाफ़त जो, कल्चर जो असीं न सिर्फ़ु जेको आहे सो वाधारो करे सघूं था, पर असां पंहिंजे कलाकारनि खे बि, असां पंहिंजनि कलाकारनि खे बि प्रमोट करे सघूं था। पहिरियों इहा ॻाल्हि असांजे हिन में थींदी हुई। साण गॾु असांजे विच में हिकिड़ी ॿी बि हिनखे जेको वॾे में वॾो दुख मूंखे जेको अफ़सोस ज़ाहिर थींदो हो त गवर्नमेंट ऑफ इंडिया पद्म श्री, पद्म भूषण, साहित्य रत्न, पद्म रत्न अवार्ड्स त ॾियनि था, त छा असांजा जेके सिंधी कलाकार हेतिरा, उहे जेके नृत्य कला में आहिनि, यस, हू नाटकनि में आहिनि, हू फिल्मुनि में आहिनि, ऐं हुननि रेडियो ते आहिनि, ऐं हुननि सॼी ज़िंदगी हुननि खे ॾिनी आहे त घटि में घटि कंहिं बि हिकु सिंधीअ खे No, but I think मदन दादा खे हिकदमि हाईएस्ट ऑनर जो मिलणु खपे खिताब। न हुनजो ईअं कोन हो त भई मूंखे मिलणु, पर हुनजी त इहा ख़्वाहिश हुई त कंहिं बि सिंधीअ खे जेकॾहिं इहो अवार्ड मिले थो त असां भली असांजे लेखकनि खे पद्मश्री जा अवार्ड मिलिया आहिनि, पर जीअं ॿियनि कम्यूनिटीज़ में, ॿियनि ॿोलियुनि में, जीअं ॿियनि में जेको आहे सो कलाकारनि खे, आर्टिस्ट खे, फनकारनि खे या कंहिं बि प्रोफेशन जे हिन में मिलिया आहिनि, त सिंधी कलाकारनि खे बि मिलणु खपे। त इहा बि हिकिड़ी हिन जी जेका असां कोशिशि हुई। ऐं टी ॻाल्हि जेका मूं महसूसु कई त हुनजो ईअं चवणु हो त जेके मल्टी लिंग्युअल फेस्टिवल्स था थियनि, उहे ड्रामा जा फेस्टिवल था थियनि ऐं फिल्मुनि जा बि था थियनि। त ठीकु आहे, मल्टीलिंगुअल फिल्म्स में या ॿियनि में त असीं सिंधी फिल्मुनि खे कोन था मोकिले सघूं, छाकाणि एतिरियूं फिल्मूं ठहियूं बि कोन, त घटि में घटि मल्टीलिंगुअल ऑल इंडिया लेवल ते जेके बि नाटक था थियनि, त असांजा सिंधी नाटक एतिरो त रिच हो, एतिरो त सोनेरी असांजो दौरु हो नाटकनि जो, जॾहिं मेंघाणी हुआ, पाण असांजो जांजाणी हुआ, असांजा ई पाण मदन हुआ, ॿिया डायरेक्टर्स हुआ, ऐं जेके NSD मां बि सिखियाऊं वठी करे अची सिंधी नाटक खे हेॾो रिच कयूं, नए सिर ज़मीन कया, त घटि में घटि उन्हनि जा त के नाटक जेके आहिनि उन्हनि मल्टीलिंगुअल में वञणु खपंदा हुआ, उनखे एंट्री मिलणु खपंदी हुई। अवार्ड मिले थो या नथो मिले, पर हिकिड़ी मञता भई ॿियनि ॿोलियुनि सां गॾु असांजी सिंधीअ जी नाटकनि खे बि इहा मञता मिली
त उन जे लाइ बि हिनखे थोरो इहो अफ़सोस रहंदो हो। जीअं पोइ वरी असांजे भाउ ॿुधायो बलदेव साहिब, पर असां पंहिंजे लेखे बि त कोशिशूं न वरितियूं, पर जेके वरितियूं, पर इन्हनि जो इहो हिकिड़ो विश्वास हो त असांखे कंहिं न कंहिं ॾींहुं इहा बि मंज़िल असांखे ज़रूरु मिलंदी, आशावादी। भावना जी, जीअं लिटरेचर जी प्रमोशन जे लाइ, लैंग्वेज जी प्रमोशन जे लाइ सिंधी पहिरियों CHD जे अंडर हिकिड़ो सेक्शन हो। 94 में उनखे जुदा करे नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जो उनखे दर्जो ॾिनो वियो, जिते मुंहिंजो भाउ ॼेठोलाल डायरेक्टर तौरु सर्विसिस ॾेई चुको आहे। साॻे नमूने कल्चर जी प्रमोशन जे लाइ डांस, ड्रामा, फीचर फिल्म, सिनेमा, उन्हनि जी प्रमोशन जे लाइ हिंदुस्तान में रीजनल लेवल ते या सेंट्रल लेवल ते ललित कला अकेडमीज़ आहे। सिंधीअ जी ललित कला अकेडमी छो न खुली आहे? छो न खुली आहे? असां सिंधियुनि डिप्टी प्राइम मिनिस्टर ॾिनो आहे हिंदुस्तान खे। असां सिंधियुनि वॾे में वॾे टैक्सेशन में असां दिलीप लखी नंबर 1 टैक्स पेयर ऑफ इंडिया। फिल्म इंडस्ट्री में सिंधी छाया पिया आहिनि, फाइनेंस सॼो सिंधियुनि जो आहे। मुंहिंजे भाउ ॼेठोलाल हाणे तव्हांखे ॿुधायो भई पहिरीं कलर सिंधी फिल्म जेका आहे सतराम रोहिड़ा जे प्रोडक्शन में मदन जुमाणीअ ॾिनी, उनजो फाइनेंस NNCP ॾिनो आहे। ईअं नाहे त को सिर्फ़ु NNCP सिपाही मलाणी हुया न पुट, ईअं नाहे त कुझु छड़ो हे नंढो हिकिड़ो ग्रुप हो जेके वॾा वॾा प्रोडक्शन हाउसिस हुया, उन्हनि खे बि इहा सम्झ हुई, इहा वफ़ादारी हुई पंहिंजी जातीअ सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे कल्चर सां। उनजो हीरो ई राजन सिपी हो न, राजन सिपी ने NNCP जे तरफ़ां ई मिलियल हो, ऐं फाइनेंस उनखे सतराम खे कयो ई NNCP हुयो। त इहा जेके ललित कला अकेडमी असांखे मिले हा, या अॼु बि जेकॾहिं मिलणु खपे, काई लेट न आहे, मिलणु खपे। मूंखे दादा जो इहो ई इमेज यादि आहे। अॼु बि चवंदा हा ठीकु आहे, इहो कान्हे, पर असांखे त अॻियां वधिणो आहे न, कॾहिं कंप्लेन न कंदा हुआ। हाणे इन में इहो एटीट्यूड रखूं था त पोइ भोगियो बि त आहे न पुट, पंहिंजी धरती बि ॾेई छॾीसीं। मां हिन में हिकु पॉइंट जोड़णु चाहींदुसि। आख़िर रीजनलिज्म जॾहिं एक्सट्रीम खे पहुचंदी त छा सिंधियुनि जो हशर थींदो? किथां जा रहंदव तव्हां? इन में मां हिकु पोइ या त तमिलियन थी वेंदव, या तेलुगु थी वेंदव, या त गुजराती या मराठी थी वेंदव। मां हिन में हिकु पॉइंट, पर यू विल नॉट बी रिकॉग्नाइज्ड एज द सन्स ऑफ सॉइल इन महाराष्ट्र। आई एम टेलिंग यू। मां हिन में हिकिड़ी पॉइंट जोड़णु चाहींदुसि। उल्हासनगर ई सॼो सिंधियुनि जो न रहियो आहे। हा, मां हिकिड़ी पॉइंट जोड़णु चाहींदुसि त जेका मदन जी हिकिड़ी ॿियो बि दुख हूंदो त भई सॼे हिंदुस्तान में असांजी जेको रंगमंच आहे, नाटक आहे, जेको सिंधी नाटक पंहिंजो अलॻि सां हिकिड़ी सुञाणप क़ाइमु करे न सघियो आहे। उहो बि हिकु कंसोलिडेटेड फिल्म इंडस्ट्री कान्हे। कोई सिंधी फिल्म भोपाल में थो ठाहे, कोई अहमदाबाद में थो ठाहे, कोई बॉम्बे में। उन लाइ हुन इहा हिकिड़ी कोशिशि बि कई हुई त सिंधी नाटक अकेडमी हुन बर्पा कई हुई, जेके सॼे हिंदुस्तान जे कलाकारनि खे जेको आहे हुन में मेंबर ठाहे करे उनजे महरफ़त हुनजो इहो इरादो हो त जीअं नाटक फेस्टिवल अॻु में जेके अलॻि अलॻि रखनि, SP मेघाणी नाटक फेस्टिवल अलॻि कंदो हो, असांजे रमेश जानी नाटक फेस्टिवल अलॻि कंदो हो, त हिन जी इहा कोशिशि हुई उन वक़्तु त असां गॾिजी करे सभिनी जो नाटक फेस्टिवल हर साल हिकिड़ो नाटक फेस्टिवल रखूं, ख़ाली सिंधी हिकिड़ो नाटक फेस्टिवल बि रखूं ऐं हिकिड़ो सिंधी फिल्म फेस्टिवल बि कयूं। ऐं उनजे लाइ हुनजो इहो जेको चवणो हो त उन में असांजी जेका नेशनल काउंसिल फॉर द प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज आहे, ॿियो जेकॾहिं गवर्नमेंट असांखे साथ नथी ॾिए त उहा पार्ट दी प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर ऐं संस्कृति सखावत जेके उहो त उन्हनि खे कमु करे सघे थी। उन लाइ उन्हनि कोशिशूं बि वरितियूं हुयूं, पर जीअं असांजे बलदेव वटलाणी ॿुधायो उहे कामयाबु थिए। इहा बि हिकिड़ी उन्हनि खे वॾो रिग्रेट हो कि हिकु जॻह ते फिल्मूं नथियूं ठहनि, हर कंहिंखे पंहिंजो प्रोडक्शन लाइ हर कंहिंखे अलॻि स्टूडियो तो हायर करणो पए। हो काफ़ी इहो ई जेको उन्हनि जो नेवर से डाई एटीट्यूड आहे, हमेशह अॻियां वधंदा रहंदा, वेरी आशावादी, हिकदमि आशावादी। मुंहिंजे हिसाब सां हो काफ़ी अप टू डेट बि हुया टेक्नोलॉजी सां। फेसबुक, व्हाट्सएप लेट 70s में हुया हो, उन महिल बि काफ़ी एक्टिव आहे। तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे? छाकाणि त तव्हां त अलॻि अलॻि डिकेड्स में उन्हनि सां फिल्मूं ठाहियूं, 90s में, 2000s में, 1980s में, त तव्हांजे हुननि जो हो सेट ते कीअं हुयो? हिकु त मदन उहा शख़्सियत आहे
जेका उमिरि जो असरु क़बूलण खां इनकारी आहे। बिल्कुलु 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 एवरग्रीन हा, ऐं मूंखे एवरग्रीन ॾाढो वणे थो तव्हां चओ त मदन उहा शख़्सियत आहे। आहे आहे उहो हमेशह आहे। मां जेको आर्टिकल लिखियो उन में मां इहो चयो ई न आहे त को असां इहे जेके लफ़्ज़ तव्हां हुनजी इंट्रोडक्शन में ॾिना मां उहे कम ई न आंदा आहिनि। मां हुनजी स्टार्ट ई कई त मूंखे शोभा माली भेण जी फ़ोन आई त उहो हमेशह आर्टिस्ट पंहिंजे कम जे मार्फत हमेशह अमर आहे। उहो आहे, उहो सदा हयात आहे। बल्कि सदा हयात लफ़्ज़ चई वरी असां हुनखे ॼण मोकिले था पर छॾियूं। टेक्नोलॉजी सां इनजे करे जुड़ियल हो जो हुन तकलीफ़ूं आख़िर में त हुनखे थोरो हेल्थ जी बि तकलीफ़ थी पई। उनजे बावजूद बि फेसबुक मूंखे यादि आहे महेश चंद्र ते सेमिनार हुयो नेशनल कॉलेज में ऐं शाम जो महेश चंद्र जो कल्चरल प्रोग्राम बि अचिणो सेंट एंड्रयूज़ मां। त महेश चंद्र जो प्रोग्राम जेको सेमिनार हो उहो हुयो मास्टर चंद्र ते। ऐं मास्टर चंद्र त हिकिड़ो स्कूल ऑफ म्यूज़िक आहे, स्कूल ऑफ म्यूज़िक आहे, तव्हांखे ख़बर आहे। त महेश खे बि ख़बर हुई त चंद्र ते जेकॾहिं पेपर लिखिणो आहे त मदन ज़रूरु लिखे। त मदन बि लिखियो ख़ुशकिस्मती सां, इहा मुंहिंजी ख़ुशि नसीबी आहे जो मूंखे बि ऑफर हुई त मां बि हिकिड़ो पेपर लिखियो। त मूंखे यादि आहे उन महिल हू माण्हू अञा ताज़ो बीमारी मां उथियो हो। उन्हनि खे पूरी तरह ॿाहिरि निकिरण जी एॾी परमिशन हुई अलाए न हुई, पर उहो कीअं नेशनल कॉलेज में आया आहिनि, सॼो ॾींहुं हुते असां सां गॾु खिल भुग में हुया। मूंखे ख़बर हुई त हे हिन महिल अञा ताज़ो नओ न थियो आहे। कंहिं बि ॿिए खे शायदि इहा ख़बर बि न पइजी सघंदी त हे माण्हू उन महिल बि तकलीफ़। ऐं जंहिं तरीक़े सां ड्रेसअप कंदा हुया एग्जैक्टली मां चवण थी चाहियां कि न सिर्फ़ टेक्नोलॉजी में हमेशह हुननि वक़्त खां अॻियां सोचो। ही वॉज ऑलवेज अहेड ऑफ अ टाइम एंड इवन पहिरां में तूं ॾिसंदी आहे अप टू डेट। कॾहिं उन्हनि ईअं न सम्झो कि भई मुंहिंजी उमिरि वॾी थी वई आहे, जैकेट पाईंदा, अलॻि अलॻि ढंग जूं टोपियूं पाईंदा। मां टोपी पाईंदी मूंखे ॾाढो वणंदो आहे दादा जूं टोपियूं। ओ माय गॉड, ऐं ॾाढो मूंखे फैशन जो शौंक़ु हूंदो। मस्त जैकेट्स डिफरेंट टाइप जा जैकेट्स पाईंदा, रंगारंगी जैकेट्स, टोपियुनि पाइण जो शौक़ु। ऐं सोच में बि मूंखे लॻे थो हमेशह पंहिंजे वक़्त खां अॻियां सोचींदा हुआ, कॾहिं पुठियां जो न पर हमेशह अॻियां ऐं अॻियां। टेक्नोलॉजी में बि मां सम्झां थी फेसबुक व्हाट्सअप सभिनी में अप टू डेट हुआ। मूंखे ऐं मारोई खे चयो कि तव्हां मुंहिंजी वेबसाइट चालू कयो ठाहिण। मूंखे एॾा फोटोस पिया आहिनि, मां तव्हांखे ॾींदोमांव। माना असां खां वधीक पैशन उन्हनि खे हूंदो हुयो। बिल्कुलु एब्सोल्युटली ब्यूटीफुल हूंदो हुयो। जेसिताईं तव्हां सोशल मीडिया जी था ॻाल्हि कयो, यस, जीअं सभिनी चयो तव्हां बि महसूसु कयो आहे त उहो मुंड खां वठी जीअं ई टेक्नोलॉजी शुरू थी आहे, जॾहिं खां ई सोशल मीडिया असांजा आया आहिनि, सोशल रिलेशन शुरू थिया आहिनि, फेसबुक आयो आहे, गूगल आई आहे, त न सिर्फ़ु उन ते पाण एक्टिव हुआ जेको हिननि ख़ुदि पाण कमु कयो हो, फिल्मुनि जे ॾस में, नाटकनि जे ॾस में, फोटोग्राफी जे ॾस में, लिटरेचर जे ॾस में, अवार्ड्स जे ॾस में, उन खां आवाम खे न सिर्फ़ु वाक़ुफ़ु कंदा हुआ पर उन जे पुठियां उन्हनि जी सेल्फ पब्लिसिटी कोन हूंदी हुई, ख़ुदसानी कोन हूंदा हुआ। उन जे पुठियां हिकिड़ो हुननि जो मोटो हो त हीअ जेको सिंधी कल्चर जी जेका हिस्ट्री आहे, सिंधी नाटकनि जी जेका हिस्ट्री आहे, सिंधी फिल्मुनि जी जेका हिस्ट्री आहे, उहा सोशल मीडिया जे करे असांजी नौजवान पीढ़ी सम्झे त भई सिंधी जंहिंखे असीं विसारे वेठा आहियूं, सिंधी ॿोलीअ खे कल्चर खे नथा अपनायूं, पर हुन में अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं थियूं आहिनि। न सिर्फ़ु हू पंहिंजा पर जेके ॿियनि जा बि जेके फ़ोटा ईंदा हुआ, नाटकनि जे ॾस में ईंदा हुआ, या उन्हनि जा क्लिप्स ईंदियूं हुयूं, वीडियो जूं क्लिप्स ईंदियूं हुयूं, त उन्हनि खे बाक़ाइदे मोट में उन्हनि खे एप्रिशिएट बि कंदा हुआ। पंहिंजो फॉरवर्ड कोन कंदा पर उन्हनि खे न सिर्फ़ु एप्रिशिएट कंदा हुआ, पर मूं ॾिठो त उन में के वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं त जेके सिंध जूं के हिननि खे क्लिप्स ख़ासि मशहूरु ईंदियूं हुयूं त उहे वरी पंहिंजे ग्रुप्स में ऐं हिंदुस्तान जे हिकु ग्रुप्स में उहे बाक़ाइदे उन्हनि में शेयर कंदा हुआ। त हू सिर्फ़ु पाइण ताईं महदूद कोन हुआ, पर सोशल मीडिया में सिंधी कल्चर, सिंधी लिटरेचर, सिंधी ॿोली, सिंधी भाषा, ख़ासि करे नौजवान पीढ़ीअ में असांजो वरसो वञे, उन लाइ हू जेको आहे सो जेसिताईं हयात हुआ, जीअं हयात हुआ तेसिताईं हिननि कोशिशि कई।
हाणे जेको तव्हां नौजवान पीढ़ी चओ था, मूंखे तव्हां टिनी खां इहो पुछिणो आहे मुंहिंजे हिसाब सां, छाकाणि त मूंखे ख़बर न आहे की इंट्रस्ट कान्हे की उन्हनि ताईं इहा इंफॉर्मेशन नथी पहुचे, पर अॼु जे जनरेशन खे मदन जुमाणी दादा चओ, बलदेव मटलाणी सर चओ, ॾेठो लालवाणी चओ, शोभा माली दीदी चओ, इन्हनि जो कम जो अवेयरनेस कान्हे, उन्हनि खे ख़बर कान्हे। मां सची थी चवां, मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे भेनरुनि खे, जेके अॼु जा यंगस्टर्स आहिनि, कल्ह बि मां छोकिरियुनि सां मिलियमि, उन्हनि खे ख़बर न आहे की हे नाला छा आहिनि, हिननि छा कमु प्रोड्यूस कयो आहे। एंड मूंखे ख़बर आहे मदन दादा उन्हनि ताईं पहुचणु चाहींदा। तव्हांजे हिसाब सां उन्हनि ताईं कीअं पहुचायो वञे इहो कमु जेको एॾनि सालनि खां थी ॾिसो, रहियो आहे? असां वटि हिकिड़ो त एॾी वॾी ज़रूरत आहे उन ॻाल्हि जी जंहिं ॾे एॾो ध्यानु न ॾिनो वियो आहे। असां वटि सिंधी इंफॉर्मेशन सेंटर आहे ई न। इंफॉर्मेशन सेंटर हुजे माना जिते जेतिरियूं बि हैपनिंग्स डेली थियनि थियूं डे टू डे, यकदमि न्यूज़ पहिरीं उते पहुचे, जीअं PTI आहे, जीअं UN आहे, तीअं हिकिड़ो सिंधी इंफॉर्मेशन सेंटर असां सिर्फ़ु खोलियूं न पुटु, उते उहे सभु न्यूज़ पहुचनि। हर गिरोह, हर ग्रुप पंहिंजे तौरु जेको कुझु बि सरकर्दगी ॾेखारे थो, अमली तौरु कमु करे थो, उहो सिर्फ़ु उते न्यूज़ मोकिले ॾे। हिते छा आहे, असांजा जेके बि न्यूज़ पेपर्स आहिनि उहे न्यूज़ बि तॾहिं था छापनि, पहिरियों त पुछंदव बाबा एडवर्टाइज़ घणी थो ॾिए मूंखे, डोनेशन घणी थो ॾिए, त असां में एॾी वॾी खोट। आख़िर उहो मुंहिंजो यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट हो, हिकिड़े पेपर मूंखे उनखे मां न्यूज़ मोकिलींदो हुउसि, मां फ़ोटोज़ मोकिलींदो हुउसि, मूंखे इहो चयो वियो त हे तव्हांजो साईं जेको फ़ोटो आयो आहे इहो त तॾहिं छा पोइ भला एडवर्टाइज़मेंट कॾहिं था ॾियो। अरे बाबा, हिकु त असां उस्ताद थी मास्तर थी करे ॾाढो वॾो कमु थो थिए ऑल ओवर इंडिया, ऐं प्रैक्टिकली टेक्निकली असां ॾाढो साउंड आहियूं। शायदि सिंधी ड्रामो सिंध में एॾी तरक़ी न कई आहे जेका हिंदुस्तान में कई अथई। सिंधी स्टेज कल्ह मां अमा जो पिंगो ॾिसी आयमि, छा त प्ले हुयो, ओ गॉड। पुट इहो इन में अञा टेक्निकली एॾो साउंड न आहे। अॼु कफन जेका हिन ॻाल्हि कई न, इप्टा मां जॾहिं मदन जुमानी निकितो न, इप्टा मां गोबिंद माली उनखे ट्रांसलेट कयो हो। गोबिंद माली मदन जुमानी जॾहिं इप्टा छॾी, इप्टा छो छॾियो? इप्टा में दे वर वेरी हैप्पी। हिननि सां ईश्वर नावाणी हो, भगवंती नावाणी हुई, गोबिंद माली हो, मदन जुमानी, हुननि खे यादि बि न हो ऐं ज़रूरत बि न हुई। बलराज साइनी वॉज द पर्सन जंहिं हिननि खे चयो त मदन खां पुछी, मदन सिंधी स्टेज अॼु कहिड़े दर्जे ते पहुती आहे, छा आहे? तॾहिं मदन चयो, साईं सिंधी त मूंखे एतिरो यादि बि न आहे। त यकदमि क्लिक कंहिंखे थो थिए, बलराज साहनी खे। बलराज साहनी थो चएसि, मदन सिंधी स्टेज खे जेका मदन जी ज़रूरत आहे न, उहा शायदि मदन हिंदीअ खे लाइ घणा मिलंदा, पर सिंधी स्टेज मदन हिकिड़ो पैदा कयो आहे, उनजी ज़रूरत होती। ऐं पोइ मदन जॾहिं गोबिंद मालीअ सां उहा ॻाल्हि कई त मालीअ खे चयईं, गोबिंद मालीअ खे मदन चयो त मां सिंधी स्टेज ॾे वञणु थो चाहियां, उते कुझु करणु थो चाहियां, तूं मूंखे केतिरो साथ ॾींदे? त मालीअ चयोसि, तूं ऐं मां न चओ, असां गॾिजी इहो कमु कंदासीं। त इहो पोइ हिकिड़ो रेवोल्यूशन आयो। ऐं तॾहिं हिननि सभिनी खां पहिरीं कफन नाटक सिंधीअ में कयो, तंहिंखां पोइ निमी नाटक कयो, निमी दादा जो ई लिखियलु, दादा गोबिंद मालीअ जो लिखियलु, मेन कैरेक्टर असांजे मदन जुमाणी कयो, जेको पोइ वरी सॼे हिंदुस्तान में हुननि जा शोज़ नाटक जा थिया हुआ। उन बारे में मां इहे चवणु चाहींदसि, पंहिंजी नाटकनि जे बारे में थी ॻाल्हायां ऐं पोइ यूथ जे लाइ बि मां ॿुधायां थी जेको मुंहिंजा पंहिंजा ख़्याल आहे। त शुरूआती दौर में इवन मूंखे जेका नंढपण जी यादि आहे कि स्टेज तां कफन पियो थिए ऐं ईश्वर ऐं मदन जुमानी उन वक़्तु पटाटा उन्हनि खे सेकड़ा खां आग ते, उन ज़माने में आई थिंक इट वॉज़ अर्ली 60 ऐं मां नंढी हुअसि, मूंखे उहो नज़ारो अॼु बि अखियुनि जे अॻियां आहे कि हीअं आग ते पटाटा सेकड़ा आहिनि ऐं उन वक़्तु एॾी टेक्नोलॉजी डेवलप बि न हुई, हुननि कीअं उन में उहा आग जो इफेक्ट आंदो स्टेज ते, त मां उहो उनजी मां विटनेस आहियां, उहो नंढे हूंदे स्टेज तां ॾिठो आहे। ऐं उन वक़्तु ईशू नावाणी ऐं मदन जुमानी 2 कैरेक्टर हुआ कफन जा।
ऐं दादा डायरेक्ट कयो हो ऐं लिखियल बि दादा गोबिंद मालीअ जो ई हो। मुंशी प्रेमचंद जी कहाणी हुई जंहिंखे गोबिंद असल माली ये तर्जुमो हो। हाँ। असल मुंशी हाँ। कहानी हुई, ही स्क्रीन प्ले लिखियो हो दादा। हाँ सही तो चवा न पुट। हाँ। पर ओरिजिनल मुंशी प्रेमचंद जी मुंशी कहाणीअ ते प्रेमचंद आधारित आहे। हाँ ऐं इन इन में में तो फीचर फिल्म भी ठही न बेटा। यूथ जे बारे हाँ, यूथ जे बारे में मुंहिंजा वीचार इहे आहिनि कि अॼुकल्ह यंग जनरेशन खे नौजवान पीढ़ीअ खे पढ़ण में बिल्कुलु चाह कोन्हे को, थैंक यू इहो चवण जेको मूं महसूसु कयो आहे। एंड आई थिंक ये मोबाइल कम बिगाड़ियो। हा I'm sorry. एग्ज़ैक्टली त मुंहिंजा पंहिंजा राय ईअं आहिनि कि असां जेतिरो इहे नई टेक्नोलॉजी यूट्यूब ते असीं जेकॾहिं पंहिंजे कलाकारनि पंहिंजे साहित्यकारनि ते नंढियूं नंढियूं डॉक्यूमेंट्रीस आहे जंहिंजे लाइ मां कमु करे बि रही आहियां, उन्हनि ते नंढियूं नंढियूं डॉक्यूमेंट्रीस ठाहे अगरि यूट्यूब ते विझंदासीं त जीअं तुंहिंजो चवणु हो कि भई यंग पीढ़ीअ खे ख़बर ई न आहे त असांजा कहिड़ा साहित्यकार हुआ, कहिड़ा कलाकार हुआ, त पढ़ण खां वधीक जॾहिं हू यूट्यूब ते ॾिसंदा तॾहिं उन्हनि खे जानकारी मिलंदी ऐं मां सम्झां थी इहो हिकु सुठो तरीक़ो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त असां जेको यूथ जे बारे में जेको निराशावादी नज़रियो रखंदा पिए आया आहियूं ऐं उहो बराबरि बि हो, पर जेको मूं हाणे महसूसु कयो आहे नई टेक्नोलॉजी अचण सां, सोशल मीडिया जे अचण खां पोइ जेको मूं महसूसु कयो आहे ऐं मूं जेको बाक़ाइदे ॾिठो बि आहे त हींअर नौजवान तबिको जेको आहे भली उहो सिंधीअ खां पढ़ियल कोन थो पढ़े, अंग्रेज़ी में थो पढ़े, भली उहो किताब असांजा कोन थो पढ़े, असांजूं मैगज़ीन्स कोन थो पढ़े, सीडियूं कोन थो ॾिसे, पर तंहिंखां पोइ बि हू सिंधियत तरफ़ हाणे वधीक सुजाॻ थियो आहे, पंहिंजे जड़ुनि जी तलाश करे रहियो आहे। यस पंहिंजी आइडेंटिटी या पंहिंजी आइडेंटिफिकेशन भई मां असुलु केरु आहियां या सिंधी, उन में न सिर्फ़ु हू चाह थो वठे, पर तव्हां हींअर ॾिसंदव वेझड़ में त जेके बि यूट्यूब्स ते नंढा नंढा Yes. वीडियोस जेके ठाहे करे ऐं उहे बि यंग आर्टिस्ट खां जेके सिंधी न बि था ॼाणनि ऐं उन वीडियो जे महफ़ित हू हींअर सिंधी बि ॻाल्हाइणु सिखी रहिया आहिनि। ऐं जेका हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हींअर सुॼागी वधीक जेका मूंखे महसूसु थी त को वक़्तु हो त फिल्मूं सिंधीअ में कोन ठहंदियूं हुयूं, पर हाणे वेझड़ में जेके सिंधी फिल्मूं ठही रहियूं आहिनि उहे बि यंग जनरेशन ऐं उन में बि जेके नवां जेके यंग आहिनि जेके आर्टिस्ट उन में भाॻु वठनि था, न सिर्फ़ु उहे एज़ ए आर्टिस्ट भाॻु वठनि था, पर इन जे बहाने जंहिंमहिल रिहर्सल्स कनि था, डायलॉग ॻाल्हाइनि था, उन बहाने सिंधी बि ॻाल्हाइणु सिखनि था। ऐं उन्हनि खे पोइ वरी हाणे इहा बि तलाश थी थिए त ॿियूं कहिड़ियूं सिंधी फिल्मूं हुयूं, ॿियूं कहिड़ा आहिनि असांजा अॻु जेके असांजा आर्टिस्ट हुआ, त उहा बि हिननि खे हिकिड़ी बुख ॼाण हिकिड़ी नॉलेज जी थिए थी। ऐं इहा हिकिड़ी शुरूआति आहे, को घणी कोन्हे, पर मां तव्हां सां सहमत आहियां, शुरूआति हिकिड़ी काफ़ी आहे। ऐं उन मां हिकिड़ी तव्हां ॾिसो त हिन साल 6 फिल्मूं, 6 सिंधी फिल्मूं 2018 में, हा 2018 में जेको आहे सो असांजे सेंसर बोर्ड पास कयूं आहिनि ऐं अलॻि अलॻि शहरनि जूं आहिनि। ऐं तव्हां उन में तव्हां ॾिसंदव त यंग पीढ़ी वधीक आहे, नौजवान पीढ़ी, पोइ तव्हां डायरेक्शन में चओ, एज़ ए आर्टिस्ट में चओ, एज़ ए स्क्रिप्ट में चओ, या इवन लिरिक्स में चओ, ॻाइण में चओ, या असां हुन में चओ त भई गीतकारनि में चओ, त इहा हिकिड़ी सुॼागी जेका हींअर असांजे कल्चरल तरफ़ अची रही आहे, उन में जीअं असांजे चओ त सोशल मीडिया वधीक ऐं ही कोशिशूं जेका अॼु तव्हां करे रहिया आहियो, इहो हिकिड़ो ज़रियो आहे। जेसि ताईं असां पंहिंजे मर्ज़ खे डायग्नोस न कंदासीं त हुनजो इलाज बि न करे सघंदासीं। मर्ज़ छा आहे? हाणे मर्ज़ इहो आहे त असांजी जातीअ में, मां जीअं अॻु में बि अर्ज़ु कयो, इहा असांजी बदनसीबी आहे त असांखे पंहिंजे सेल्फ एग्ज़िस्टेंस सां वफ़ादारी घटि आहे। इहो ई त सबबु आहे जो तव्हां वॾनि अदीब, सिंधी अदीबनि जे घर में वञो, उहे पंहिंजे फ्यूचर जनरेशन सां, पंहिंजे बांबड़ा पाईंदड़ ॿारनि सां कहिड़ी ॿोलीअ में था ॻाल्हाइनि। जेकॾहिं उहे सिंधीअ जा वॾा अदीब जेके अवार्ड्स त खटनि था, जेके मंच ते बि सिंधीअ जो प्रमोशन जे लाइ वाका बि कनि था, वाइज़ बि कनि था, तकरीरूं बि कनि था ऐं वाहवाही बि वठनि था, उहे जेकॾहिं पाण पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी नथा ॻाल्हाइनि, मां मूंखे इहो चवणु ॾियो त इहो बांबड़ा पाईंदड़ ॿार जो ॾोह न आहे जंहिं सिंधी न ॻाल्हाई आहे, इहो ॾोह उनजे वॾनि जो आहे जिन पंहिंजी ईंदड़ जनरेशन ताईं सिंधी न पहुचाई। त जेकॾहिं असां अञा बि जेकॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदासीं न त पुट पढ़णु
या ही फीचर फिल्मूं या नाटक या उहे ॿुधी करे उहे सम्झी करे उनजो हिज़ माणनि उनजो लुत्फ़ माणनि उहा त अञा घणो पोइ मूंखे दिलि सां भरोसो आहे हिन ॻाल्हि ते जेन्युइनली की पेट मां ॿार कुझु न सिखी ईंदो आहे जंहिं महिल निकिरे थो मूंखे 100% पेरेंटिंग ते भरोसो आहे ऐं पेरेंटिंग स्कूल में कंपलसरी सब्जेक्ट हुजणु खपे की माउ पीउ जंहिं भाषा जा आहिनि उहो महिरबानी करे ॿार खे भाषा सेखारियो मां लंडन में हिकिड़ो कपिल ॾिठो आहे जेको जर्मन हुयो ऐं बेंगोली हुया ॿिन्ही पंहिंजे ॿारनि खे ॿिन्ही पंहिंजी मदर टंग सेखारियो ऐं इंग्लिश बि सेखारियो त हे जेको चवंदा न सिंधी छो सेखारियो ज़रूरत नहीं है मुंहिंजूं भाभियूं मुंहिंजूं कज़िन्स ईअं चवंदियूं की ज़रूरत कान्हे सिंधी सेखारणी मूंखे हिन लाइ कोई आंसर कान्हे मां पंहिंजा कर्म कयां थी मां सिंधीअ में ॻाल्हायां थी मुंहिंजो तव्हां एग्जाम्पल ॾियो न मां अंधेरीअ में थो रहां बम्बई जी पोश एरिया आहे मुंहिंजे घर जी ॿोली सिर्फ़ु सिंधी आहे फर्स्ट लैंग्वेज सिंधी आहे ऐं मुंहिंजा ॿार अॼु हिकिड़ो सिडनी में आहे फैमिली सां गॾु मुंहिंजे नंढे भाउ जा ॿार कैनेडा में आहिनि पेरिस में 7 साल रही चुको छा था ॻाल्हाइनि पंहिंजे घर मां जॾहिं मूं सां ॻाल्हाईंदा आहिनि प्योरली सिर्फ़ु असां सिंधीअ में पाण में उते ॾिसो घर जी ॿोली सिंधी अथनि पर घर खां ॿाहिरि कैनेडा में त इंग्लिश ॻाल्हाइणी आहे न घर जी ॿोली सिंधी आहे मुंहिंजो पोटो हिन महिल उनजी उमिरि सिर्फ़ु 4 साल 4.5 साल मसां मूंसां सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे ऐं उनजो इंग्लिश टोन तव्हां ॾिसंदव अंग्रेज़ी जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त मां पंहिंजी नुंहं खां चवंदो आहियां त बाबा हाणे मूंखे चयो छा न उनजी ॿोली मां सम्झी उनजो टोन मां सम्झी मां हिकिड़ी मेन बेसिक पॉइंट जेका हींअर नई हिकिड़ी ॻाल्हि गुज़िरियल 1.5-2 साल खां डेवलप थी रही आहे त तव्हां जेका ॻाल्हि कई त पेट मां त कोई माउ जे पेट मां त कोई सिखी कोन ईंदो आहे इहा ॻाल्हि तव्हांजी बराबरि आहे पर सिंधियुनि में हींअर हिकिड़ी नई सुजाॻी जेका अची रही आहे त जेके ॿारनि जा नर्सरी राइम्स आहिनि जेके नर्सरी राइम्स जेके आहिनि उहे जॾहिं उन्हनि जा ॿारनि खे चयो थो वञे त तव्हां हीउ ॻायो ऐं इहो शूट कयो न सिर्फ़ु उहो शूट करे उहे तव्हां कॉम्पिटिशन में मोकिलियो त इन ॻाल्हि जी का प्लस उन्हनि खे ऑल इंडिया लेवल ते जेके अवार्ड ॾियण जी जेका स्कीम शुरू थी वई आहे उनजो अॼुकल्ह एॾो वॾो रेस्पॉन्स शुरू थी वियो आहे अञा बिगिनिंग आहे हा एतिरी त उनजी बिगिनिंग थी वई हाणे पर वीडियो जी ॻाल्हि आहे उन ऑडियो आंदो उहा ॿी ॻाल्हि पर मां जेका हींअर जेका नई जनरेशन में नंढा ॿार जेके आहिनि तव्हां यूट्यूब ते ॾिसंदव त अॼु हिन महिल ताईं तव्हां वटि उहे 2000 वीडियो अॼु उते रखी आहिनि त उहे जॾहिं ॿार ॾिसनि था उन्हनि जा माइट जॾहिं ॿुधंदा वरी उनखे जॾहिं इनाम थो मिले त हुननि खे इंकरेजमेंट थी त ॿार में जेको नंढो ई ॿार बचपन में जेको हिकु संस्कार थो पए भई मां सिंधी आहियां सिंधीअ में ॻाए थो सिंधीअ में नचे थो त इहो जेको हिकिड़ो जज़्बो आहे जेको अॻिते हली करे सोनेरी जज़्बो थी सघे त हाणे घणा माइट कोशिशि में लॻा पिया आहिनि त असांजो ॿारु अचे उन्हनि खे अट्रेक्शन हिकिड़ो इनाम जो बि आहे साण गॾु यूट्यूब ते जेको ॾेखारियो थो वञे आई थिंक मदन जुमाणी दादा असांजे विच में उन्हनि जी बि इहा दिली ख़्वाहिश हूंदी की हमेशह असां सिंधीअ में ॻाल्हायूं अगरि सिंधी आहियूं त ऐं उहो काफ़ी ईअं फ़ख़ुर सां चवंदा हुआ असांखे मूंखे यादि आहे की उहो मूंखे चवंदा हुआ ॿी काई भाषा ऑप्शन हुजण ई न खपे हाणे इहो वीडियो ख़तमु करण खां अॻु मां 2-3 माण्हुनि खे थैंक यू थी चवणु चाहियां पहिरियों त तव्हां टिनी खे थैंक यू इन वीडियो लाइ हा करण लाइ चंदर मंगनानी सर खे पंहिंजी होटल रोज़वुड ॾियण लाइ जिते मां इहो वीडियो शूट करे रही आहियां हाणे एंड मूंखे कोई डाउट कान्हे मुंहिंजी सिंधी भाषा न हलंदी या सिंधी कल्चर खे कुझु प्रॉब्लम आहे मूंसां गॾु अॼु जी पीढ़ी पंहिंजे इंट्रस्ट जे करे इहे वीडियो शूट करण में जिन मदद कई आहे वरुण एंड सिद्धार्थ अॼु जी पीढ़ीअ खे इंट्रस्ट आहे एंड थैंक यू हीअ पीढ़ी ऐं हीअ पीढ़ी गॾिजी करे कमु करे थी ऐं तव्हां इहो वीडियो ॾिसो था थैंक यू प्लीज सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे सब्सक्राइब कयो एंड आल्सो थैंक यू फॉर मेकिंग दिस हैपन हम सबको साथ में लाने के लिए यस असां भी तव्हांजी असां भावना जा शुक्रगुज़ार आहियूं जो उन असां न पर तव्हां जेको चवंदा न कि हिकु कंसोलिडेटेड जॻह हुजे मां इहो गवर्नमेंट खे नथी चई सघां ऐं मूंखे खाली वेही करे ॻाल्हाइण में इंट्रस्ट आहे असां वटि रिसोर्सिस त आहिनि न उहो ॾिसो हर ॻाल्हि लाइ ॾाढा फैक्टर्स खपनि हर ॻाल्हि थियण लाइ मुंहिंजे पारां जेको थिए थो मां यूट्यूब चैनल चालू करे वेही रही आहियां ऐं मां मुंहिंजी इहा ई ख्वाहिश आहे कि हिन हिकु जॻह ते सभु हुजे और उन लाइ माण्हुनि जो बि यस तव्हां कयो पंहिंजी पर में मां कयो यूट्यूब ते 200 एपिसोड्स ऑटोबायोग्राफी जा यूट्यूब ते ऑडियो विजुअल फॉर्मेट में यूट्यूब ते डॉक्टर बलदेव मटलानी
बलदेव मटलानी चैनल प्लीज ॾिसो YouTube ते तव्हां जो YouTube ते चैनल ऑटोबायोग्राफी अकेडमी कल्चरल अकेडमी कलाकारनि ते नंढियूं नंढियूं डॉक्यूमेंट्रीस ठाहे विधियूं आहिनि काफ़ी गाना आहिनि इवन भगवंती नावानी जो जेको वीडियोस घटि आहिनि ऑडियो काफ़ी आहिनि पर वीडियोस काफ़ी घटि आहिनि त मां हेल ताईं 14 गाना भगवंती जा ॿुधायो माना हर कोई पंहिंजे पंहिंजे तरफ़ां करे रहियो तव्हांजो YouTube चैनल आहे छा न मुंहिंजी यूट्यूब कोन्हे मुंहिंजी वेबसाइट जो आहे आहे वरुण मटाई नाले वरुण मुंहिंजी मटाई website चैनल आहे। जो तव्हांजी वेबसाइट जो नालो www.jetholalwani.com बाकी छा फाइनली सिद्धार्थ प्लीज मुझे भी आए सिद्धार्थ के 1-to-1 से मैं सब सोशल मीडिया में मटलानी जे See, 200 I think we are very cool YouTube ते people. What do you पहुंचाया। think? Yes. सब कुछ है असां वटि। हर शइ में असां फर्स्ट आहियूं। यूनिटी चाहिए बस Unity Yeah, चाहिए exactly. बस। Yeah. University is I like- feel super cool to be a Sindhi, and I'm saying this in Unity English. Me too. Me too. मी टू Thank you. मां आशावादी आहियां हा। ऐं मुंहिंजो इहो पको विश्वास आहे त सिंधी ॿोली ज़िंदा रहंदी सिंधी कल्चर ज़िंदा रहंदो ऐं सिंधी ज़िंदा रहंदा Thank you. आख़िर में जय झूलेलाल। आख़िर में झूलेलाल खां अॻु मां इहो चवणु चाहींदुसि जीअ में आहे जेसी जान वाह वाह जीअ में आहे जेसी जान ज़िंदा रहंदी पंहिंजी ज़बान वाह वाह। जीअ में आहे जेसी जान ज़िंदा रहंदी पंहिंजी ज़बान सिंधी तोखे कोन छॾींदुसि सिंधी तोखे कोन छॾींदुसि तो लाइ पंहिंजी जान ॾींदुसि वाह सिंध छॾीसीं परवाह नाहे सिंध छॾीसीं परवाह नाहे हींअर तोखे अॾींदुसि हींअर तोखे हाणे अॾींदुसि हिंदुस्तान में न दुनिया में सिंध खे अॾण जूं कोशिशूं जारी आहिनि सोशल मीडिया महफ़िल जय झूलेलाल न ख़ासि जय झूलेलाल बि चऊं पंहिंजे शाह साईं खे बि यादि कयूं जी 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 of course I love सिंध Shah. असां खां जुदा आहे ई न, न मूं सिंध में असांजी सिंध नस सिंध नस में मूं में, आहे हा, मूं शाह साईं खे बि ज़रूरु यादि कयूं सचल खे बि ज़रूरु यादि कयूं स्वामीअ खे बि यादि कयूं स्वामीअ Yes, खे बि yes. असांजी सिंध जेका आहे सुवारी सिंध जेका आहे उन हिन धरतीअ ते उनजी तारीख़ आहे त उन कॾहिं बि एग्रेशन ते विश्वास कयो ई Never. न। इन करे त असां हमलावरी सूफ़ी सिंधी attitude हिकु कयूं। स्टेट आहे संत जंहिं- दरवेशनि जी Yes. भूमि Yeah. आहे एकदम प्यारी ऐं एॾो प्यार त मूंखे असां feel थींदो आहे। असां जिते झूलेलाल खे था यादि कयूं उते पंहिंजे शाह सभिनीनि साईं खे खे पंहिंजे मुंहिंजा पप्पा चवंदा आहिनि 33 करोड़ देवी देवता Yes. हा, yes, 33 करोड़ देवी देवताउनि खे असां न मना प्लीज सब्सक्राइब टू सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल YouTube channel. YouTube channel. YouTube channel on YouTube Sindhi Film Festival. Please subscribe. Thank you.